असांजी तालीमी दर्सगाह आहे, बचनि जी जेका दर्सगाह आहे, ही मेन स्कूल आहे जिते चइनी तरफ़नि खां या त थाणो आहे या त पुलिस जा क्वार्टर्स आहिनि। हिकिड़े पासे ॾांहुं SHO पाण वेहंदो आहे, ॿिए पासे ॾांहुं हुनजो सिपाही रहंदो आहे, चौथे पासे ॾांहुं हुनजी हीअ टिनि पासे ॾांहुं हीअ थाणो ऐं बाक़ी सॼी सराउंडिंग में रुॻो ही पाण पुलिस वारा आहिनि। ऐं असां सम्झूं था त हीअ चोरी ॿियनि चोरनि नाहे कई, हीअ चोरी पुलिस में मौजूदु चोरनि कई आहे। तंहिंजे करे ही जेका चोरी आहे इहा वापसि कयो, चोर ज़ाहिर करे गिरफ़्तार कयो